चेड़ियों जानू तेहड़ा मुड़स ने खबर वा तूड़ा हाजी लकड़ जी कमदारी थियण खां पोइ ए मेला मलाकड़ा छॾे नहीं छा तो के मेले जा पूरे शो प्यान ये मेला फिटाण में तवा पुलिस वारन जा हथ आहिनि ॿियो ए सिधी ॻाल्हि आहे ॿियो मज़ारनि जे आड़नि जेके कमकार था थियनि इहे पुलिस खां के परे आहिनि हाणे पीर सोढल जे मेले जी रिपोर्ट आई आहे 15 लखे जो नशो हलियो आहे ऐं उन खां अलावा लखे रुपयनि जो ॿियो कारोबार मेला त हरू भरू बदनाम थिया आहिनि हाणे त शादियुनि मुरादियुनि में बि इन नशे जो फैशन थी पियो आहे सॼी राति चांहि जा किटला पिया हूंदा ॿाहिरि जे मथां सभु को पियो चांहि कंदो ऐं हाणे सॼी राति रुगो नशो थो हले ऐं शादियुनि ऐं मेलनि मलाकड़नि खे छॾ इहा नशे वारी आदत हर हंधि थी वई आहे सिगरेटनि खां त रोकीनि था हाँ त नंढियूं नंढियूं मिशनियूं कढी अथनि मिशनियूं ऐं उहे वरी मोबाइल वांगुरु से चार्ज थियूं थींदे इहे असांजा पढ़ियल लिखियल वीचारा बोझा हूंदा जेके इन्हनि खे फैशन सम्झी वापराइनि था ॿुध न वाचूड़ा असुल ॾोह त उन्हनि जो आहे ऐं जेके इहे शयूं ठाहिनि था उन्हनि खे न बंदि करे छॾिजे त माण्हुनि ताईं पहुचंदी कोन पर इहो कमु कंदो केरु तव्हां पुलिस वारा हिमत कयो न रगो खोखला हवा न कढिजो मां पकी यहाँ प्यार जो मूंखे धार जो न वरी मार जो इहो त मां थी सम्झां धार जो न मार जो जेकर नूर लेते हुजे इन ॻाल्हि खे उबतो ई सम्झई आहे पर तूं मूंखे इहो ॿुधाई कलाम तूं ॻाई छा लाइ थो अधी सर्दी ऐं गर्मी सम्झायो हुयो त कंहिं घर में वञी त उते दाख़िल थियण अॻ में सॾु कबो आहे ऐं चयईं त अधु नूरल जो आवाज़ ॿुधे त पोइ हिते हटी वञजांइ त पोइ दर खां ॿाहिरि बि सॾकंदो कर न अंदरि अची गानो ॻाईंदे त पोइ पादर त खाईंदे न हरू भरू छो थो पए मुंहुं नूरल खां कुटराई सुठो न आहे त तूं ख़ामोश रह हलो अॻिते ईअं कंदुसि हींअर घर में राकास त कोन्हे न न कोन्हे पर इहो त तूं ॿुधा तूं आयो कहिड़े कम सां अधी गर्मी ऐं सर्दीअ मोकिलियो चयईं त अधी मादाणी खां काठियूं खणी अच हुन उबते सुबते लाइ मानी पचाइणी अथनि छो वॾेरनि जी ज़ालूं आहिनि घर में काठियूं पूरियूं कोन अथनि वरी एमरजेंसी हुया ने चऊं त थरी परे आहे हेॾा वञी जल्दी में खणी अच ठीकु आहे मां काठियूं ॿधी रखां थी तूं हेसि ताईं हिकिड़ो कमु करे आ वरी कहिड़ो कमु आहे मूं वटि कहिड़ा 15 नौकर बीठा आहिनि जो घर जो कमु कंदा हाणे जल्दी ॿुधा वरी न त कलाक तकलीफ़ कंदीअ मड़िया मुआ ॻाल्हाईं त तूं तो न ही वठ पैसा वञी लूण जी थैली वठी अचे बस लूण ई वठणो आहे न पर अदी हे पंहिंजा पैसा पाण वटि रख मां पंहिंजे पैसनि मां वठी थो अचां पंहिंजे पैसनि मां छो पंहिंजे पैसनि मां वठी ईंदुसि न त तूं मानी पचाए नूरल बुरल खे खाराईंदीअ न वरी जेॾी महिल मूं ते हथु खणंदा न त मां बि चवंदोमान तव्हां मुंहिंजो नीमक खाधो आहे वॾो सियाणो आहीं मिठू बाक़ी न त मां त एतिरो सियाणो आहियां जो हिन मुल्क जा वज़ीर बि मूंखां अची सलाह वठंदा आहिनि मुल्क खे छॾ तो हिन ॻोठ खे सुधारियो त संग सॼे मुल्क खे सुधारियो हाणे वञी लूण वठी आ जल्दी त मां नूरल ऐं भूरल खे मानी पचाए खारायां हा हीअं वयुसि ऐं हीअं ई आयसि बस तूं काठियूं ॿधी रख वेंदे त ईंदे कोन होॾां मूंखे त झली तकरीर पाण पियो थो बीठो करी न बस देर न आहे अदा बता जी अदा सुबता तो ये करे पहिरियां तूं वञ इन नूरल बोरल ते वञी हमलो करे त मथो वरी दमाल मां पकड़ाने ठीकु आहे वरी चातो ॿुध हीअं कर पहिरें तूं वञी रोब जा राकेट लॻाई न मथो दूध हुजनि कननि मां छरड़ा टेंकरनि पोइ बाक़ी मां कम खे पाण ई थो पटियां अदा बता जी अदा सुबता एन पासे का ॾिस ॾिठो मैं वरी हेॾा ॾिठो मैं वरी हेॾा ॾिठ अरे सभिनि पासनि खां ॾिठो मैं अरे मूंखे तो इहो ॿुधाए त मां कहिड़े पासे खां तोखे बेवकूफ़ थो लॻां मतलब त मूंखे मोचड़ा न आहिनि खणा ॿुध भला रोब ज़रूरी आहे रोब न अदा बता एतिरो बि ज़रूरी कोन्हे मतलब पहिरें सॼे ॻोठ ते हिननि जो रोब हलंदो न मोतबरनि जो हाणे जे असां रोब कंदासीं त मोचड़ा कंदासीं मतलब तो सही सम्झो आहे पहिरें हिननि सां प्यार मोहबत सां ॻाल्हाईंदासीं जे ठहिया त ठीकु आहे न त पोयां पेर कंदासीं पोइ हीअं कर तूं अॻियां थी अरे ॾिसी चतो यार अॻियां थी न हल्दी या न भला दे चतो
छोटे कहिड़ा हाल आहिनि? कहरा छो कुझु न आहे, बसि ईअं ई मूं चयो पुछां कहिड़ा हाल अथव, तव्हांखे ॾिसण आयासीं। माना ये पक्का कहना आयो त सारा सोट भुख तेन या ड्रो तेन ओ कुछ ढेर सले ड्रो आ ना न छोटे हिते वेठा आहियो पर ठा कोन था। अरे ठहूं कोन था मतलब अधे सुबह जो आहे त होॾे रहीम वारी ओताक ख़ाली पई अथव, उते कूलर बि मट बि पिया आहिनि ऐं खटूं बि पयूं आहिनि, उते वेहो न उहो ठहंदो उते। अदाही असांखे चवण आहिनि त हीअ बैठक हिननि जी आहे, हाणे असां हिते न वेहूं ईअं न था। असां त चऊं था वेहो, मसइलो न आहे, पर त पोइ एतिरा बि कंहिंखे आहे विझा कुआरीअ में हथु। न इतराज़ असांखे कोन्हे को, असां त चऊं था तव्हां असांजा पंजा भली वेठा हुजो, पर असांखे हजी लकुण चयो न त वञी ॿिन्ही खे चओ त इन असांजी कोठीअ ते न वेहो, असांजी आहे। ऐं इहो बि चयईं त वञण साणी वञी लूरल बुरल ते रोब कजो ऐं तड़े कढो न। माना तव्हां लूसी लकुण जे चवण ते असांखे चढ़ाइण आया? न छोटे अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का, असां रोब त नथा कयूं न, असां त प्यार सां ॻाल्हायूं था, प्यार सां ईअं नथा पता। हा त बता तूं सची थो चईं। अरे तव्हां में एतिरी हिम्मत आहे जो असां ते रोब कंदो हैं? अदा बुरल खणी या कोडर ऐं हेॾो खॾो त खोट हिकिड़ो त हिन ॿिन्ही कल्हनि खे मारे ते पूरियूं न। वारो कर अदा चुप पता भॼी ही त सही आङा चवाया हिन कुड़न सां कुआरीअ सां। ओदा हे ॾिसी थो न हाजी लकुण जा कम। हाजी लकुण त असांजो अॻ में ई दुश्मन आहे इहो लूसी, पर हे असां वारा सौट इन्हनि जा ॾिसी थो कम कारो थन मोह। अलाए काॾे हली वियो मारियो मिठू, नूरल वारा बेचण वारा ने मानी पचाए छॾी तम। नूरो खे सिवा भाॼी कीअं पचायां? अधी बचा अधी और नूरल पोएं पियो अथई छा? मरे पिया जेकॾहिं नूरल पोएं पियो हुई हेॾे छो आहे? ॿिए पासे वञे न, पाण सां गॾु मूंखे बि मराईंदे। न अधी नूरल न, ओ पुलिस पोयां पई आहे। पुलिस पोयां पई थी? लूण वठण वे या हीरोइन? अधी सिर्फ़ लूण न, पर कुर्बानी ते खंड बि वठण वियो हुअसि न। त पोइ खंड जे करे पुलिस ॿधंदी आहे छा? इहा खंड तो पैसनि ते वठी करे चोरी करे भॻो ई। खंड जे करे पोयां न आहे भॻी अधी। त पोइ छोरा भागी छाजे लाइ पोयां पई अथई? अलाए अधी, मां खंड वठी अचां पोइ जीअं गुरबाती दर ते पुगम उनखे ॾिनी त एतिरे में पुलिस वारो अची वियो। उन मूंखे चयो त कहिड़ो हाणे, मां पोइ वठी भॻुसि। ओए अधी लॻे तो पुलिस अची वई, ॿधी खणी वेंदी हाणे मूंखे। कौन थी ॿधे तोखे पुलिस? हल मां ॻाल्हायां थीसि। इहो छा आहे सिपाही सरोटा? ॿार जो छा फाड़ींदे छा? अधी इहो ॿार न थई, वॾो बेकार थई। छो भला छा कयो अथसि? लकुण जे दर ते पई लुस पियो करे। असां पुलिस जे साम्हूं ऐं हुनजी धीअ सां कचहरी पियो करे, मूं रंगे हथ पकड़ियो त मासे। कचहरी कोन पियो करे, लकुण जी धी कुर्बाइती हिनखे खंड चई हुई, उहा खंड कुर्बाइती खे पजे ऐं ओड़ा तो दड़को ॾिनसि। खौफ में वीचारो भॻो हूंदो, वीचारे साह कढियो हुई। जे ॻाल्हि न ॿुधाई त लाज़मी आहे तूं पाण भेण सोच, मूंखे शक त थींदो न। कुझु कोन्हे, हाणे तव्हां वञी सघो था। ओ भाजाई छो भला एतिरी केल कई चई? या भाॼी या पावा आहिनि हिते जो असांजा आंड्रा वठिजी विया आहिनि। हे जेको असां पाड़े वारनि सां भला विड़ी आया आहियूं, उन्हनि जूं भायूं तूं थी पई असां मां कढी छा? वारो कर बुख मरी वियासीं। न बसि भाॼी तयारु थियण में 15 मिंट आहिनि। चरी थी जा 15 मिंट में त लाह निकिरी वेंदा। अदा तूं हिते वे त मां ॿाहिरि वञूं कचा भितर खणी अचां, उहे त भला खाऊं। वारो कर आहे नलके में पाणी बाहे पुसाए वाला उन्हनि मां गुज़ारो कयूं। अॼु ई देरि थी आहे, उहो मिठूअ जे करे।
लूण जल्दी वठी अचे हां त भाॼी तयार थी वञे हां। हाँ हाँ यो छोरो मिठू वरी असांजे घर आयो हो छा? अॼु हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, इन छोरे खे असांजे घर में अचण जी इजाज़त कई ॾिनी आहे जो दूर खयो भॻो बीठो आहे हर अधु कलाक खां पोइ। मूं कोन घुरायो मिठूअ खे, तुंहिंजी भेणनि चयो त वञी काठियूं खणी अच। मूं लूणु चखियो त लूणु कोन हो। मूं छोकिरे खे चयो जल्दी लूणु वठी आ। वरी वाट ते गुरबाइती जसि मुंहिंजे लाइ खंडु वठी आ। उतां वरी सिपाही सिरोट भॼायसि। सिपाही सिरोटे छो भॼायोसि? अलाए सिपाहीअ खे शक थियो, हाजी लकुण जे दर ते बीठो आहे, किथे छोकिरी खे वरगाए त कोन पियो। पर मूं हुन सां सॼी हक़ीक़त कई त हू वापसि हलियो वियो। ॿुधंदा ॿुध पंहिंजे कननि सां पाण थी चवई हेॾो सारो ॻोठु ॾिसंदो हूंदो हे असांजे घर जे दर ते बीही सिपाहियुनि सां पंहिंजी ॻाल्हाई सिपाहियुनि सां। न न, मूं सिपाही खे घर घुराए वियारियो त तूं अच, असां तोखे सफ़ाई पेश कयूं। एतवारी घर वारी वॾो थी चवे त मूं सिपाही खे पाण चयो त घर अचो त असां सफ़ाई पेश कयूं। असांजो घर गंदो लॻो पियो, हे सफ़ाई पई पेश करे। टोक थी करे टोक मिड़ई टोक थी करे हिन जो कहिड़ो कमु जो न मिठूअ जे लाइ थी सिपाहियुनि खे जेको आहे पार तूं कंदी हे छा ॻोठ जी वॾेरी आहे MP आहे MLA आहे चाहे अदा मिठू मुंहिंजो मारोट आहे, डिॼी वियो, फिको थी वियो वीचारो। खामखा वीचारो बेगुनाह बदिजी वञे हा। हिकिड़ो ॾींहुं या हिकिड़ी राति थाणे में विया त इज़त ख़राब थिएस हा न। भॼे भाई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मां जो हेतिरो वक़्तु जेल कटे आयुसि उहो आसमान किरियो। अदा उहा तुंहिंजी दिलि आहे, मिठू जी दिलि फूकणे जेतिरी आहे। ऐं जेकॾहिं मरी पिया त मिठू पिते वारो आहे। ॿुध बुरल खान ॿुध कंधार पंहिंजे माईअ जा लफ़्ज़ इहो मिठू पिते वारो आहे, बाक़ी तूं असां ॿई बेपिता हुई बसि। मां ईअं कॾहिं चयो? ओ माई मां तोखे बोखड़ो थो लॻा, शिश थो लॻा, ऊंदहि में पई तीर हलाई ऐं मां नथो सम्झां छा चुपड़ी आहे मुंहिंजे वात में ॿार आहे। ओदा फिलहाल छॾ, बुख लॻी आहे, मानी खाऊं, पेट भरियूं, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसूं था। मिलंदी त झेड़ो कंदासीं न। आदा ॾिसंदा ॾिस हाणे तूं ई ॿुधा सवेल में चवी ॾिठी सब्र जो फल मठो थींदो आहे न। तो सब्र कयो तॾहिं हे कमु थियो। तूं ऐं मां धन पाण में विढ़ंदा रहो हा त शाम ताईं मानी कोन मिली आहे। हाणे बिस्मिल्लाह कर, हण गिरा। वोदा सब्र जो फल बराबर मिठो थींदो आहे, पर भाॼाई जेको बोड़ न थींदी आहे न उहो बि कुदरती मिठो थींदो अथई। चरियो थियो ई छा भाॼी मिठी कीअं थींदी? चख ख़बर पइजी वेंदई कीअं अदा। बिस्मिल्लाह मानिया मिठाई ॿुधमान दानी जे सब्र करण सां ई हर शइ मिठी थी थिए। पोइ भला चांहि में खंडु छो था विझूं? ईअं करण सां उहो खंडु जा नोकड़ बची पवंदा, असां सब्र करे वेठा हूंदासीं। वाकई भुरल भाॼी मिठी आहे? हा मिठी, वाकई भाॼी मिठी आहे। कारो मुंहुं थिए न मिठूअ जो। मूंखे लॻे थो त मुआरो लूणु खणी वञी न कुर्बाइतीअ खे ॾेई आयो ऐं कुर्बाइती वारी खंडु खणी मूंखे ॾेई वियो। वरी नंदो कढी कारनामो कयो सही। अदा बखिया हिन जे करे थो असांजो केरु आहे, पर इहो ॿुध जेको हाजी लकुड़ आहे इहो जॾहिं पंहिंजे धी कुर्बाई जे हथनि जी चांहि पियो थो जंहिंमें लूणु पियल हूंदो उनजो कहिड़ो वशण थींदो लकुड़ लानतीअ जो। छा वरी छा थींदो? इहो लानती लकुड़ बेपितो आहे। लूणु त छा ज़हरो जे तरह ॿिन्ही खे कोन मरंदो, पक ॼाण त ज़हर में बि कोन मरंदी। अदा भला बेदो तरे जाई उहो खाई वञ। महिरबानी भाॼाई तुंहिंजी, वॾी महिरबानी। पटका बदिराए छॾी हिन बोड़ में, हाणे वरी बेदो पचाए थी ॾियां। जेकॾहिं ग़लतीअ सां बेदे में शैम्पू विझी छॾी त असां त वतंदासीं सॼे ॻोठ में वात मारो झिगूं कढंदा। असां शहर वञी पाण ई पकोड़ा सकोड़ा खाई को गुज़ारो कंदासीं, या झलक कंदासीं। तुंहिंजी महिरबानी, बेदो पचाए ॾियां। अदी यो मिठू काॾे वियो? को बाज़ त न झटे वियसि? अदी को बाज़ कोन झटियो अथसि, इनखे सिरण खणी वई अथसि, सिरण कुर्बाइती। हा इहा ॻाल्हि त मूंखे विसरी वई अदी त मिठूअ जे रस्ते ते इहा सिरण झटाइण जे लाइ वेठी आहे। जो अदी ॼाण जे पोता असां रा मुड़ुस ऐं कंदा बुख बुख। अदी इहो सभु ॻाल्हियूं उन्हनि जूं सही आहिनि,
पर बुख जा सफ़ा कमज़ोर आहिनि। वरी कंहिंखे त बुख मारियो? तव्हांखे ॿियो वरी कंहिंखे? हा भेनरूं बुख मारनि ऐं भाइरस कोडरनि कोहाड़नि सां मारनि। कोॾियूं कोहाड़ियूं छो पिया तव्हांखे मारनि? भाॼई असां उन्हनि खां टुबेल वारी जेका कोठी आहे न उहा ख़ाली करण जे लाइ विया हुयासीं। उन्हनि सां ॻाल्हियूं त असां प्यार सां पिया कयूं न, पर उन्हनि जो मीटर फिरी वियो। तव्हांखे कहिड़ो भला लाचार हो जो नागनि जे ॿिर में हथ था विझो? पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध न, जॾहिं ॿिर असांजो आहे त नाग बि असांजो हुजे न। हाँ असांजे ॿिर में ॿिए जो नाग कीअं जड़े? मतलब तव्हां बि नांग आहियो? हा नाग आहियूं, पर मिटी कोन खाईंदा आहियूं, मानी खाईंदा आहियूं। असांजे लाइ मानी तयारु कयो त मानी खाऊं। मिठूअ खे चयो आहे मां धाणीअ जे घर मां काठियूं खाइण वियो आहे, कलाक थी वियो अञा न मोटियो आहे। घणा दफ़ा तव्हांखे चयो त मन टोटीअ खे कमु न चवंदियूं कयो। इहो थोरो लागर्ज़ टोटी आहे। अदा बुता उथी त असां काठियूं पाण वठी था अचूं, हिन मिठू जे आसिरे त बुख मरी वेंदासीं। अॼु त ॻाल्हि पंज जात सही तो करी। ओयो आयो थई अदानूर न ये दा बोरल अदार की ॻाल्हि मां तोखे ॿुधाए जरा घर में बसण जी इज़त कान्हे का, ॻोठा वारा बस के लिफ्ट कोन था कराइनि। दिल थी चवे थी ॻोठ छॾे त हलिया हलूं। छाजे लाइ मां ॿिए ॻोठ हलूं? ये असांजे अबंदारनि जो ॻोठ आहे, असांजे अबंदारनि जा हॾड़ा हिन ॻोठ में पूरियल आहिनि। हाँ छो हलूं ॿाहिरि? कोन हलंदासीं हिन ॻोठ खां ॿाहिरि। असां बि हिते ई दफ़न थींदासीं, ॻोठ खां ॿाहिरि था लॾे। ओयो असांजा वॾड़ा બધા ईअं चवंदा त अबेड़ा कंहिंखां कोन छॾ पा। तूं कहिड़ी तरक़ी कयूं? हींअर तूं को पियो न दुनिया में वञिबो आहे, घुमिबो आहे, फिरबो आहे, ॻोठ नथा छॾियूं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, बीमार थियण खां पोइ मरण खां पोइ दफ़न थियण, एसी ताईं असांखे ॻोठ वारा सहन न। मूंखे त डप आहे त कुझु ॾींहंनि में ॻोठ वारा इहे ॿधी करे असांखे त तड़े न कढंदा। ईअं सदा केरु हथ चुरांद कंदो? चयो ई आहे लकुड़ घणा ज़ोर लाथा, कुझु वरिस भला ॿुधाए। असांजे सोटनि खे असांजे ख़िलाफ़ करे बीहारियो अथई अदा बुरा। तॾहिं बि असां झुकियासीं मुड़ियासीं या हुनखे कुझु वरियो? अदा मोह त ॾेयूं बीठा आहियूं न। अॻे असांजा दुश्मन घटि आहे, हाणे ॿियो आहे त इहो उतरादी वारो पुटु मिठू। इन मिठूअ खे न बुरा हिकिड़ो माटो ॾिनो मैं, खंब थी थो हिनजी औकात असांजे साम्हूं आहे छा? वारे पुॻियो आहे वारे शी हथ जो तुझे साम्हूं त वॾा तूं घर झुकी पिया। वॾी बलाही बाबा, वॾी बलाही तुंहिंजे मुंझीअ ताईं पहुचण जे लाइ बिच फोर्ट रॉकेट जेका इंजन खपेसि। लकुड़ कान वॾी ॻाल्हि न कर। मुंहिंजे गोॾे ते पहुचण लकड़ो खान तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, मुंडी त परे जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजी मुंडीअ ते पहुची बि वए न लकुड़ खानड़ा, त मां तुंहिंजूं इहे ॿाहूं बगड़नि खां खणे छॾींदोसांइ। इहो ढूंढ मुंहिंजे ख़्याल में त तूं सिंधी ड्रामा बड़ी घणा थो ॾिसी, इन करे तूं इन स्टाइल सां बि थो डायलॉग ॻाल्हाई। ऐं मां सम्झां थो त तोखे डायलॉग पूरा यादि आहिनि। हा मूंखे यादि थो अचे त हिकिड़ो सिंधी ड्रामो हलंदो हो तकरा, उन में सिजावल जो जेको मोह न उहो तुंहिंजे मुंहं सां बिल्कुलु मिले थो। ऐं उन सिजावल जो मां सम्झां थो त तोते वॾो को असरु आहे बाबा। अरे आ जेको तकरा ड्रामे में सिजावल हो न, उहो मथे नूर वेही न कुल कंदो हूंदो। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए। हेतिरियूं ॻाल्हियूं ॿुधाए थी, वरी थो चए त अञा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। असां तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधो त पाओ पूरा सोरी ॻाल्हि पोइ बि कंदो। जेकॾहिं न कंदो न त गुंजी ठका उन ई फाटी पवंदो, पोइ असांजी ॻिचीअ में पवंदो। हा ॿुधाए। पुट ॿई ॿाहिरि मुंहिंजी ॻाल्हि कन ॾेई ॾिठो। इन ट्यूबवेल वारी कोठीअ ते तव्हांजो को बि हक़ कोन्हे। हाणे इहा कोठी इहो ट्यूबवेल उबते ऐं सुबते जी मिल्कत आहे। पर जेकॾहिं हू तव्हांखे रोकनि बि था त तव्हां निस्सहा थी उते वेठा आहियो ऐं वरी उल्टो हुन ते कोन रोए।
लकड़ी आ जेका तू रिलीअ खे सट ॾिनी न, जेकॾहिं अहिड़ी हिकिड़ी सट मां तोखे ॾियां त यकीन कर तूं अधवा भॼी पवंदे। ऐं पोइ जेके कबाड़ी वारा घुमंदा अथनि न, इहे तोखे 2-2.5 रुपया किलो बि कोन वठंदई बिना तेल जे तरियल पापड़। जेकॾहिं तूं लकड़ खे भॼण जी कोशिशि कंदे न त पुट हथ ज़ख़्मी थी पवंदई ऐं लकड़ जूं छीतियूं तुंहिंजे आङुरियुनि में गिड़ी वेंदियूं। अड़े दानूरल तू ने जो बाहू पकड़ तो मां करन घोका प्यास खंघ में ही मरी वेंदो। मरंदा के पिते वारा इज़ार में बि कोन मरंदो, खंघ में रिगड़ो मरंदो। पर तमाम तर छॾाए दे भागा, पोइ ॻाल्हाए जाए। सभु सम्झूं था अड़े, असां सभु सम्झूं था। तूं खन उहो असांजे लाइ थो खोटरी किरी त वरी उन्हनि में पाण थो, तॾहिं बि मुड़ी कोन थो मश्करा। तव्हां पंहिंजनि सोटनि सां ज़्यादती कई, ॾाढो कयो, विढ़ियो, मूं बर्दाश्त कयो। मुंहिंजे कमदार वाचूड़े खे तव्हां बाठा ठोकिया, मिटी मथे में विधव, उहा बि मूं आसानीअ सां बर्दाश्त कई। असांजे करे तोसां विढ़ियासीं न, तॾहिं तूं बर्दाश्त बि कोन करे सघंदे ऐं कंहिंखे दाह बि कोन ॾेई सघंदे। ऐं जेकॾहिं दाह ॾिनई तॾहिं लकुड़ा तुंहिंजी बेइज़ती थींदई, तुंहिंजी। तव्हां मूंखे सुञातो ई कोन्हे ॿिली भाइरनि पुट। मां ॾिंको माण्हू आव, विचीअ में पइजी वेंदो सां। अरे दा हिन बि कयां पोयां पेर मज़ो न आयो दा। चङो थियो बुरा जो पोयां पेर की न त इहे फिनियूं टंगूं मरोड़े टुंडो करे छॾियासां, वते हा चौकल ते पिनंदो। ॾे त हाल वाला तोखे असां जंहिं बि कम सां मोकिलियूं था, तूं गुम थी थो वञी त आख़िर मसलो छा आहे? मसालो वॾो आहे, ज़रे घटि बचो आहे। वरी छा थियो? ट्रक जे हेठां पियो अची था जो ज़रे घटि बचो हुई। हितां वियसि अॼु मांदाणी जा काठियूं वठणु, मांदाणी वरी चयो लूणु वठी आ। हुतां वियसि लूणु वठणु त वरी बाट ते लकुण जी धी कुरबायती बि मिली, चई त मुंहिंजे लाइ खंडु वठी आ। लूणु ऐं खंडु वठी कुरबायती जे दर ते पहुतुसि त सिपाही सिरोटो बि पहुची वियो। अधी मांदाणी वरी मूंखे हुन सिरोटे खां बचायो त सिधो भॼी तव्हां वटि अची पुॻो। अदा उबता इहा ॻाल्हि न मूंखे ॿुधल थी लॻई। इहा ॻाल्हि ॿुधल न आहे, इहो सबक़ु पको कयल आहे, हिन जो यादि थियल आहे त जिते बि वञी तोखे इहो सबक़ु ॿुधाइणो आहे। दूधो माटी लची पंजी घाटी, अमल जी चाणी मखण जी आटी, आयो मींहुं आयो लटड़ा सुकायो, जो सुजे निकितो लटड़ा पुसायो। कहिड़ी ॻाल्हि सम्झ में त कोन आई। इहा ॻाल्हि त थिपई सिरोटो हिन जे पोयां छो लॻो? दरवाज़े ते बीही माइन सां मिम सिम कंदो त सिपाही सिरोटो छॾींदसि। हाणे तव्हां महिरबानी कयो, मिम चिम न कयो, मानी तयारु कयो। असांजे पेट में पुलिस काए पई आहे, अलाए केॾी महिल वारदात थी वई त मछलो थी वेंदो। हा दी, बुख ते हिन जूं अखियूं वीचारनि जूं अंदरि हली वियूं आहिनि ऐं बुख ते मिटूं सुॼी वियूं अथनि। अरे बस घणो ड्रिजारियो न, जल्दी काठियूं खणी मानी करे वठो, मुंहिंजो साह सुसट तो करे बुख ते। हलदी सर्दी बाहे बार त मानी पचायूं, किथे ही हली न पवन। ॻाल्हि त भली तूं कयो, बस पोइ उथो न, जेको ॾिसो थियो न असांखे अंदरि साड़ तूं छॾियो। अदा कीअं सही तो चए अदा उबता। साथियों दा जो पई वई आ बेकरारी लगी पई थई। असल आम दिमाग केॾी महिल उतो रोटी, केॾी महिल सुबतो, केॾी महिल हेॾे मुंहुं, केॾी महिल होॾे, केॾी महिल मथे में धक थो हणी। छा वो विसी खाई वियो अथई छा? अदा मां तमामु घणो सोचियो थो मां, पोइ सोचे इन नतीजे ते पहुतो आहे त तोखे असांखे हाणे घणो जज़्बाती न आहे थियणो। इहो लकड़ो लूसी असांखे वेठो चिंगू ॾे ऐं असां टमाट खे ॾिसूंसि, इहो लूण जो निशान आहे। हा बाक़ी कंहिंखे मचड़ा हणी ऐं पाण जेल हलियो वञी, इहो नूर जो शान आहे। हीअ न छॾा था इहे ख़बरूं। तूं छा थो चाहीं ॾे? हा त पतियूं पाए चूड़ियूं हथनि में विझी ऐं माइट सां गॾु वठूं सेरा ॻाईंदा,
बुकियूं ऐं वतूं वॾाऊं खाईंदा ये क्यों बस जेकॾहिं पोइ ताड़ियूं वॼाइणियूं त पोइ छो वाचूड़े जहिड़ा पोइ लागी टोली मेला कमाई पियो छा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।